सवाल कयो आहे गुलाम नबी कबूल। वो तो चए त सवाल आहे त असां वटि हिकिड़ा अहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि जेके चवंदा आहिनि त निमाज़ बिना गुस्ल बिना तहारत जे बिना वज़ू जे पढ़णु बिल्कुलु जाइज़ आहे। सुस्ती जी हालत में, सर्दी जी हालत में, गर्मी जी हालत में तव्हां रहनुमाई फरमाईंदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सर्दी या गर्मी इहो उज़र न आहे। जेकॾहिं इन्हनि जे करे बग़ैर वज़ू ऐं बग़ैर गुस्ल जे को शख़्स निमाज़ पढ़े थो त इहो नाजाइज़ आहे। हता के बज़ उलमा किराम फरमायो आहे त इहो कुफ़र आहे। इन करे इन अमल खां बचणु घुरिजे। वज़ू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलीशान आहे। बुखारी ऐं मुस्लिम जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तुक़बलु सलातुन बग़ैर तुहूरिन, बग़ैर पाकाई जे निमाज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़बूल नथो फरमाए। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेका इबादत यानी निमाज़ बग़ैर तहारत जे कई वञे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि मक़बूल न आहे। उनजी मक़बूलियत जे लाइ शर्त आहे त तहारत हुजे। इन करे जेके शख़्स चवनि था त बग़ैर तहारत ऐं बग़ैर गुस्ल जे निमाज़ थी वेंदी त उहे नाजाइज़ ऐं हराम कमु करे रहिया आहिनि। अहिड़नि माण्हुनि खां बचणु घुरिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।